जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर भूसावल जी आहे। जय झूलेलाल मंदिर भूसावल में हिकु नई पहल शुरू थी आहे कि हर थारूअ ॾींहुं सुबुह ऐं राति जो 8 वॻे आरती पलव थींदो। 8:30 वॻे प्रसाद वितरण थींदो। हर महीने चंड ते सुबुह जो 7:45 ते झूलेलाल अष्टक, 8 वॻे महाआरती ऐं 8:30 वॻे प्रसाद वितरण थींदो ऐं चंड ॾींहुं शाम जो 7:30 वॻे पंजड़ा ॻाए 8 वॻे आरती पलव कयो वेंदो। हिन प्रोग्राम जी शुरूआति छंछरवार तारीख़ 31 अगस्त 2019 चंड जे शुभ ॾींहं खां थी वई आहे। हिन प्रोग्राम खे सफल बणाइण लाइ भूसावल सिंधी समाज जा भाउर भेनर गॾु महिनत करे रहिया आहिनि। श्री नारायण दास छाबड़ा, श्री राजाराम बजाज, श्री गोपीचंद बजाज, श्री हंसराज मेघानी, श्री सुरेंद्र वासवाणी, श्री संजय आहूजा, श्री कन्हैया आहूजा, श्री हंसराज नागदेव, श्री अशोक कुमार आहूजा, श्री अशोक कुमार नागदेव, श्री अजय कुमार माखीजा, श्री अनिल कुकरेजा, श्री लालचंद हसरानी, श्री गोपीचंद मकड़िया, श्री महेश कृपलानी, श्री पंजूमल शंभानी, श्री राजा आसनदास, श्री अनिल बजाज, श्री विजय हसरानी, श्री बंटी डिंगरिया, श्री कानू सोढाई, श्री प्रकाश चांदवानी, सिंगर अमर किशोर ऐं सभई सेवादार भाउर भेनर हिन में सहयोगी आहिनि। भूसावल जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग ॾियो। जय झूलेलाल।